हिते असां ॿी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। पीसीबी चेयरमैन जूं बाबर आज़म ऐं शाहीन आफरीदी खे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। मोहसिन नक़वी 45 T20 मैचिस खटण ते बाबर आज़म खे शर्ट ॾिनी। पीसीबी चेयरमैन 300 विकेटूं वठण ते शाहीन आफरीदी खे बि शर्ट ॾिनी। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। पीसीबी चेयरमैन जूं बाबर आज़म ऐं शाहीन आफरीदी खे मुबारकूं। मोहसिन नक़वी 45 T20 मैचिस खटण ते बाबर आज़म खे शर्ट ॾिनी। पीसीबी चेयरमैन 300 विकेटूं वठण ते शाहीन आफरीदी खे बि शर्ट ॾिनी। पीसीबी चेयरमैन जूं बाबर आज़म ऐं शाहीन आफरीदी खे मुबारकूं। मोहसिन नक़वी 45 T20 मैचिस खटण ते बाबर आज़म खे शर्ट ॾिनी आहे। पीसीबी चेयरमैन 300 विकेटूं वठण ते शाहीन आफरीदी खे बि शर्ट ॾिनी आहे। अहम ख़बर मां शेयर कर रहिया आहियूं। पीसीबी चेयरमैन बाबर आज़म ऐं शाहीन आफरीदी खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। मोहसिन नक़वी 45 T20 मैचिस खटण ते बाबर आज़म खे शर्ट ॾिनी आहे।